لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما واغفر لهما جناح الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا وفي مقام آخر قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد हजरत महमूद गजनवी रहमतुल्लाह अलैहि के दफे रात ॾेटे मथे ॿाहिरि निकितो मुल्क जो भाव सां लहा ॾिसां त अमुन अमान कीअं इहे शहर खां कपल ॿाहिरि निकिरी वियो ऊंद हुजे गहरी ॾिनी इहे ओट में 4 हमरा बीठा सम्झी वियो त अखि फिरियल अथनि भरिसां बि चयो अस्सलाम वालेकुम वालेकुम वॾियूं ख़बर केरु कि असां शिकारी चोर पाण खे चवंदा शिकारी चोर ईअं कोन चवंदो मां चोर खानो आहे शिकारी चोर जो वरी ॿियो फिचौड़ो अथव मूसीअ जो माल मुंहिंजे लाइ हिला हे सखी मुड़ुस ॿिया सभु मूसी हिन खां पुछऊं तूं केरु सुठी जगह चवां थो त आहियां महमूद गज़नवी बादशाह अकेलो हथ आयो हाणे कुटे कंदा तलड़
इको मां भी शिकारी असा भी शिकारी तू भी शिकारी गाल बुधो तहां 4 ॼणा हो अकेलो माया मुखे भी भला पाण दा गॾु केलियो काथे को दाव मिले हाणो वली गॾु त कयो न कम चैनी ॼणे जो गाल बुध असा जेके 4 ॼणा आहियूं उन्हें में को न को कमाल जेकर हुजी तू मुहांडो मुड़स तोखे गॾु खणो ॿुधायो तव्हांजा कहिड़ा कमाल आहिनि हिकिड़े जो मुंहिंजो कमाल इहो आहे त जेकर कुतो भौंक करे त ख़बर पइजी त कुतो छा थो वॾो कमाल ॿिए खां पुछे तुंहिंजो कमाल दीवार खां ॿाहिरि मूंखे फेरा ख़बर पइजी त माल काथी वॾी ॻाल्हि आहे टे खां पुछे तुंहिंजो कमाल मुंहिंजो कमाल इहो आहे त भित भली केॾी बि हुजे छलांग ई हिकिड़ो चोरी करे चौथे खां पुछी तुंहिंजो कमाल हिकिड़ो दफ़ो चओ ॾिसां त ज़िंदगी भर विसरंदो हाणे आहीं मुहांडो मुड़स तुंहिंजो को कमाल हुजे तूं गेलियो पाण करे तुंहिंजो कहिड़ो कमाल आहे की मूं में बि कमाल हिकिड़ो आहे कहिड़ो जेकर चोरीअ कंदे पकड़िजी पओ माण्हू कंध सां हीअं न कयां त सज़ा कान्हे अॼु त ॿई हथ आहिनि कीअं में खाटरी था महमूद ग़ज़नवी कहिड़ो हलियासीं महमूद ग़ज़नवी रस्ते कुते कई भौंक महमूद ग़ज़नवी पुछो छा थो चवे कुतो थो चवे त महमूद ग़ज़नवी गंद थो हो छा था चवनि से अरे हल पूरा असां वांगुरु रोला जो फिटिल में पिनंदो पियो इन पर हो पे हूंदो निंड छा आहे त हक़ीक़त खे बि कोन पिया मञनि छो त दिलि कारी थी अॻिते जो हलिया कोट खे जो फेराईंसि जी बा हिते या माल महमूद ग़ज़नवी जो धक्को लॻो त वाकई माल ते पियो शाही कोट छलाऊ हिकिड़ो चोरी करे मोटी आहे ॿाहिरि निकितासीं ॿाहिरि वंड कयूं 5 वंड थिया माल जा महमूद ग़ज़नवी चवनि ॻाल्हि ॿुधो पंहिंजी यारी थी पकी एड्रेसूं ॾियो आयो काथां जा कंहिंजा पुट हो कहिड़ी गलीअ में वेठा हो सुभाणे न काथे दाव लॻे संगत खे कठे त कयो देरी कान कयो सूमर खान जाड़ियो पुट फलाणा फलाणा सां नाला बिस्मिल्लाह लिखी ॾिनो सुबुह जो वठो वॾा थी विया महमूद ग़ज़नवी खां काट लॻी कीअं हेॾे होॾे वञण जी देर का ॻाल्हि कान्हे का ही 4 माण्हू वेठा आया जाॾो बीठा महमूद ग़ज़नवी छाते तव्हां बदमाशी कई मुल्क में तव्हां अमुंडा ख़राब तव्हांखे सज़ा ईंदी तव्हांजा हथ कट जंहिं चयोसि हिकिड़ो दफ़ो ॾिसां वरी न विसरंदो उन्हें जो जिंदा किबला जेकर नाराज़ न थी त मां अर्ज़ कयां चओ कि साईं जेकर सज़ा जे लाइक़ चोरीअ में असां 4 ॼणा हूं त 5 तूं ॿारहां तो असां गॾु तोखे बि सज़ा अचणु खपे हाणे असां चइनी पंहिंजा कमाल ॾेखारिया तूं बि वाइदो कयो तूं बि पंहिंजो कमाल ॾेखार पोतरो कुल्हे करे घर में था पहुच वाइदो जो कयो जी भाइननि खे छॾ महल सां विया वालिद मोहतरम साईं मौलाना मोहम्मद कासिम सुमर साहब इहा ॻाल्हि करे फरमाईंदा आहिनि त रब करीम असां पंहिंजो कमाल ॾेखारियो पंहिंजा घर छॾे कमकार सड़ाए सभु ख़तम करे रब तुंहिंजे मोहबत में वेठासीं तोखे सजदा कयासीं अल्लाह हाणे तूं पंहिंजे गफ़ूरियत वारो कमाल ॾेखार त महिल सां जन्नत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया मुंहिंजो टाइम असली हुयो 10 बजे माशाअल्लाह तकरीबन 2:45 थियण वारा 2 बजे ते चयो त मां कंदुसि तकरीर मूंखे असली वॾा बोस्तार में तकरीर करिया 2 बजे खां पोइ दुआ कयो त अल्लाह करे पहुचा अल्लाह से खेर कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया साईं जो फरमायो आमीन ॿिए ॾाके ते चढ़िया फरमायो आमीन टे ॾाके ते चढ़िया फरमायो आमीन साहब अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल तव्हां कॾहिं बि इहे लफ़्ज़ कोन चया अॼु चया त छा ॻाल्हि महबूबल करीमल फरमायो सहाबियो जॾहिं मां मिंबर जे पहिरें ॾाके ते पेर रखियो जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो महबूब अल्लाह पाक फरमाए तो जय शख्स जे आॾो
तो महबूब जो नालो खजे तो ते दुरूद न पड़े शाला हला कोई बर्बाद थी मुझो आमीन हला कोई बर्बाद थी। अल्लाह तवज्जो महबूब ते दुरूद पढ़ उम्मत जी मोहब्बत जी निशानियां वफादारी जी निशानियां वल्लाह महबूब वफादार त कलमे पढ़ वारे के भी वफा करणो खपे। महबूब वफा अल्लाह वाह मुझा महबूब वाह तवज्जो कजे हर इबादत हर जा महबूब के उम्मत याद वल्लाह काबतुल्लाह जो गिलाफतन में महबूब के उम्मत याद मिन्ना आई मुज़दलिफ़े जी रात महबूब के उम्मत याद अरफात जो मैदाना महबूब के उम्मत यादा सजदे में महबूब के उम्मत याद कपड़न के जोरे मुबारक के जे कपड़न जिला अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतकिर। चूड़ा चत्यूं कपड़न के लगल चक्यूं कबूल लेकिन उम्मत जो महबूब का जुदा थियण कबूल कोने को। अल्लाहु अकबर हर जाए हर वेले हर घड़िए ते महबूब के उम्मत याद आ। अल्लाहु अकबर आका इनामदार फरमायो रब करीम फरमायो महबूब जी कले तू चाही पूरो अध उम्मत जो बख्शे करे जन्नत में दाखिल कयो बाकी अध उम्मत का हिसाब किताब वञो पतो वञे। आका इनामदार फरमायो मुझा रब करीम या गाल मुंह महबूब के पसंद काने का अध उम्मती जन्नत में अध उम्मती परेशान हो जन हिसाब किताब जन मौला बी गाल महबूब जेकर चाही तो के सिफारत जो हक दिनो वने। आका इनामदार फरमायो मौला मुके सिफारत जो हक दिनो वने ता त सिफारत जो हक पूरो करे सारी उम्मत के पाण सां गॾु जन्नत में वठियो वने। हर वेले हर जाए ते महबूब की उम्मत हर जाए अल्लाह अल्लाह तवज्जो कजे रब करीम सा मुलाकात मेरा जवारी रात वल्लाह अल्लाह जो दीदार फरमाई सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। फरमाई पाक आयो आजाद जे सेर करायो पांजे महबूब के पांजे बाने के रब करीम सां जने मुलाकात थिया तवज्जो कजो दे परंजा मुसलमानो जने रब करीम सां मुलाकात थिया अल्लाह तबारक व तआला फरमायो महबूब दोस्त दोस्त सां मुलाकात कंदो आ जरूर को तोहफो ताइफ खणी ईंदो आ। महबूब कहिड़ी शइ खणी आए आका इनामदार अर्ज़ कयो मौला अॼु अहिड़ी शइ खणी आयो आहियां अॼु अहिड़ो तोहफो खणी आयो जो मौला तुंहिंजे खज़ाननि में मौजूद कोन्हे। वो मुझे खज़ान में कोन्हे मौला कोन्हे छा खणी आए जी मौला अत्तहियातु लिल्लाह वसलवात व तय्यबात। मुझा रब करीम मुझी कोली इबादत तुझे लाए मुझी जानी इबादत तुझे लाए मुझी फेली इबादत तुझे लाए। बोला इबादत जा टे किस्म रब टई किस्म तुझे हवाले महबूब करीम जने रब करीम जे आडो पांजे इबादत जा सब किस्म रखया अल्लाह पाक जे रहमत के जोश जियो अल्लाह पाक फरमायो महबूब अजो मां बि तो महबूब जे लाइ खजाना खोले छॾिया। अल्लाह की अल्लाह तबारक व तआला फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी के भी सलाम थे के ॾाढा थोरो करे के भी सलाम थे केर पियो करे अल्लाह रब पे सलाम फरमाए अस्सलाम अलैका अय्युहन नबी
ओ मुझा महबूब तोखे सलाम हुजे सलाम। अल्लाह अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ मुझा महबूबा तो ते सलाम, तो ते रहमत, तो ते बरकत, टे शयूं तोहफा टे ॾिनई, टे तोहफा मिलिया। महबूब टे तोहफा ॾिना, रब करीम जे तरफ़ां टे तोहफा मिलिया। अल्लाहु अकबर। तवज्जो कजो दुनिया वारो, आमोना जे लाल जॾहिं ॾिठो त रब करीम पंहिंजा दरवाज़ा खोले छॾिया। वल्लाह इन जाइ ते महबूब करीम मौक़ो ॾिठो। अल्लाह पाक जे आलो महबूब करीम देरी कान कई, अर्ज़ कयो मौला अॼु हिन जाइ ते अर्श अज़ीम जे छांव जे हेठां मौला मां अकेलो आयो आहियां तोसां मुलाक़ात जे लाइ। रब मुंहिंजो सिद्दीक़ पोइते आ, उमर पोइते आ, उस्मान पोइते आ, अली हैदर करार पोइते आ, अल्लाह मुंहिंजा हसनैन पोइते, अल्लाह ताबई पोइते, सहाबी पोइते, तब ताबई पोइते, वीर वली बुज़ुर्ग पोइते। मुंहिंजा रब करीम मुझे ॾेपरनि जा मुसलमान पोइते। अल्लाह अॼु पंहिंजो त वंड वठण आयो हा, पर मौला अॼु सारी उम्मत जो वंड वठी पोई। इन जाइ ते बि महबूब खे उम्मत बोला वंड खां सां कोन छा चयो? आका इनामदार अर्ज़ छा कयो? अल्लाहु अकबर। और अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। ओ मुझा रब या सलाम या रहमत या बरकत महदूद न कजाए, मुंह ताईं बंद न कजाए। अस्सलामु अलैना ओ मुझा रब करीम सलाम सिर्फ मुंह ते पर सभिनी असां ते। महबूब असां चई करे सभिनी खे मिलाए। अल्लाह वाह सही वाह छा महबूब जी मोहब्बत इए कोन चयो उन जाइ ते। बोला बुख ते वेठा हो, मुंहिंजो अबू हुरैरा बुख ते आ, उस्मान अली साईं बुख ते आ, बिलाल साईं बुख ते आ, सुहेब रोमी बुख ते आ। न इन जाइ ते बि घुर कयो, महबूब उम्मत जे लाइ घुरियो। उन वक्त आका इनामदार अर्ज़ कयो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। मौला असां ते भी सलामती, पर जेके क़यामत ताईं नेक बणाईंदा रहन। रब अॼु रहमत जा दरवाज़ा खोलिया अथई, सलामती जा दरवाज़ा खोलिया अथई, बरकत जा दरवाज़ा खोलिया अथई। मौला क़यामत ताईं खुलियल रहन। ये जो मलाइकन ॿुधो सही, मलाइक हैरान थी थिया। मां इते भी महबूब खे उम्मत याद, इते रब जी जात सां मुलाक़ात, इते भी महबूब खे उम्मत याद। मलाइकन बेइख्तियार चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दु चाहे अब्दुहु व रसूल। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे थोरी सम्झायां। मलाइकन का बेइख्तियार निकलियो हिन जाइ ते उम्मत याद। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दु चाहे अब्दु रसूल। माता का पुछा तो अब्दु वधीक या रसूल वधीक? रसूल। अब्दु वधीक या रसूल। मलाइकन जॾहिं इते पहुता जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन। चुप करे अल्लाह से चओ अल्लाह छा? अल्लाह फरमायो अब्दु चओ, अल्लाह रसूल न चओ। रसूल वधीक अब्दु पोइ चओ, रसूल पहिरियां चओ। छो? अल्लाह तबारक व तआला फरमायो मलाइका हो अब्द मुझे महबूब जी पसंद आ, रसूल मु रब जी पसंद आ। पहिरियां मुझे महबूब जी पसंद हलंदी, पोइ मूर अल्लाह जी पसंद हलंदी। अब्द महबूब
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब करीम जी मुलाकात थी अल्लाह तबारक व तआला फरमाए महबूबा हिन जाए ते यो कोई कोन सिर्फ तू ही मां महबूबा अज दिल पई जाए अज चओ अज तोखे केड़े लक़ब सां सलो कया दुनिया जे तख्ते ते तोखे लक़ब ॾिनम या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला दुनिया के तख्ते ते सोगे सल्लो कम या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतकिर दुनिया के तख्ते ते तोखे यासीन वल कुरानिल हकीम जे लक़ब सां सल्लो कम दुनिया के तख्ते ते ताहा जे लक़ब सां तोखे सल्लो कम या अय्युहल नबी जे लक़ब सां तोखे सल्लो कम या अय्युहर रसूल जे लक़ब सां तोखे सल्लो कम ओ मुंहिंजा महबूबा अॼु चओ तोखे कहिड़े लक़ब सां सल्लो कया मोहब्बत वारी जाया बल्ला महबूब करीम अर्ज़ कयो मौला अॼु जेकॾहिं सल्लो करणु चाहीं थो रब करीम जेकॾहिं अॼु मोहब्बत वारो सल्लो करणु चाहीं थो त पंहिंजे रुबूबियत वारे ज़बान सां पंहिंजे रुबूबियत वारे ज़बान सां सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो चओ महबूब तूं मुंहिंजो बांधड़ो तॾहिं त फरमाई सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही पाक आयो आज़ाद जे सैर करायो पंहिंजे बांधड़े खे अल्लाह इन जाए ते भी महबूब के उम्मत याद है अल्लाह अकबर मौला तारिक जमील साहब की अजीब हदीस बयान करता है वालिद साहब भी बयान करता है फरमायो इज़राइल अलैहिस्सलाम मुझे महबूब करीम जी खिदमत में हाजिर थियो अर्ज़ के आमना जलाल अजो वक्त अची वियो आहे तव्हांजो रूह कब्ज़ करणो आहे महबूब करीम फरमायो इज़राइल कार्रवाई शुरू कर इज़राइल अलैहिस्सलाम जरा कार्रवाई शुरू कई वल्लाह तवज्जो करें इज़राइल अलैहिस्सलाम जरा कार्रवाई शुरू कई आका इनामदार फरमायो इज़राइल ॾाढी तकलीफ़ महसूस थी रही आहे ॾाढी परेशानी थी रही आहे इज़राइल चाबरा इहा तकलीफ़ मुंहिंजे गुनाहगार उम्मत खे विञींदो आहे इज़राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो महबूबा तुंहिंजे उम्मत खे इन खां वधीक तकलीफ़ ईंदी आहे वल्लाह आका इनामदार अर्ज़ कयो इज़राइल जी मुंहिंजा महबूबा इज़राइल अॼु अर्ज़ आहे जेकर क़बूल पवे आका अर्ज़ छा महबूबा हुकुम कनि छा ॻाल्हि आहे आका इनामदार फरमाए इज़राइल अर्ज़ इहो करिणो आहे इज़राइल अॼु जेका बि तकलीफ़ क़यामत ताईं मुंहिंजे गुनाहगार उम्मत खे ॾियणी अथई इज़राइल अॼु उहा तकलीफ़ अकेले मिठड़े मोहम्मद खे ॾेई छॾ त तव्हांजी सारी उम्मत जी तकलीफ़ मां महबूब खणी हलियो अल्लाह अल्लाह फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम अल्लाह पाक फरमायो दुनिया वारो मां रब करीम जो एहसान आहे तव्हां ते एहसान जो तव्हांजी निस्बत पंहिंजे महबूब सां गॾे तवज्जो कजो नूह अलैहिस्सलाम दुआ पे घुरी रब्बिला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन तय्यारा इन्नका इन तज़रहुम युज़िल्लू इबादक वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा रब हिकिड़ो भी न छॾजाइन वॾा त नेस्तो नाबूद कजाइन पर बर्बाद कजाए रब धरती ते नाम निशान खत्म करे छॾियाइन नूह अलैहिस्सलाम जी दुआ मौला सब खत्म करे छॾियाइन मूसा कलीमुल्लाह अल्लाहु अकबर कलीम नबी जरूर आ लेकिन दुआ पे घुरी रब फिरौन के तबाही बर्बाद करे छॾ अल्लाहु अकबर मूसा कलीम दुआ पे घुरी मौला तबाह हुई बर्बाद थे हर पासे रे पैगंबर की सदा के मौला तबाह हुई तबाह बर्बाद थे लेकिन हिक साता आमना जो लाल हिक साता आमना जो लाल हदीस में अजीब हदीस बड़े हैरान थी महबूब करीम अमर आमना फरमाई थी दुनिया वारो
महबूब जी जेवत विलादत बासादत या आका इनामदार जने सजदे में उठा सजदे में अंदर सजदे में रह गया महबूब करीम दुआ बेगुरी उन सजदे में बोला मुझे उम्मत जी पारत थई विलादत जे वक्त में भी दुआ उम्मत अल्लाह अफसोस अफसोस सदा अफसोस अज मुझा मुसलमान भा जेकर सोनी सूरत सा घुमी पियो महबूब जो थोरो थई जेकर औलाद तुझी इज्जत पियो करे महबूब जो थोरो थई अमर जेकर तोखे मान मिलियो महबूब जो थोरो थई समझो था महबूब करीम जे अचण खां पहिरियां हालत छा हुई अमर के कंहिं पे इज्जत ॾिनी किताब में लिखियल आहे सीरत जे किताब में लिखियल आहे त उन वक्त में हालत इहा हुई जेकॾहिं पीउ वफ़ात करे वेंदो न पीउ त माउ जी वॾे पुट सां शादी कराई वॾे पुट सां शादी कराई माउ खे ईअं इस्तेमाल कंदा हुआ जीअं को वरसे में माल अचे न भाव जो एहसास न भेण जी मोहब्बत न औलाद जी मोहब्बत सूरत आलिया जो मासूम न्याणियों वठी जेरियूं बेपूरियूं मुसलमानो अॼु न्याणीअ खे इज्जत मिली त महबूब जे सदके माउ खे मोहब्बत मिली इज्जत मिली त महबूब जे सदके आका इनामदार फरमायो दुनिया वाराओ जंहिं शख्स पंहिंजे महबूब ॾे मोहब्बत पंहिंजे अबे मां ॾे शक जी निगाह सां हिकिड़ो दफ़ो ॾिठो आका इनामदार फरमायो क़बूल पियल हज जो सवाब कमाए वियो कबूल पियल हज जो सवाब कमाए वियो साहब अर्ज़ कयो महबूब जेकर को 100 दफ़ा पंहिंजे अबे मां ॾिसे आका इनामदार फरमायो 100 हजनि जो सवाब मिलंदुसि महबूब फरमायो तू महदूद करे छॾियो आका इनामदार फरमायो 1000 मरतबा जेकर पंहिंजे अबे मां ॾिसे त अल्लाह जी रहमत कुशादी 1000 हजनि जो सवाब मिलंदो साहब अर्ज़ कयो महबूब आख़िर एतिरो अजर सवाब साजे करे आका इनामदार फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो माउ पंहिंजे आका खे ॼणींदी माउ पंहिंजे आका खे ॼणींदी साहब अर्ज़ कयो महबूब ॻाल्हि सम्झ में कान आई आका इनामदार फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो औलाद पंहिंजे माउ ऐं पीउ ते ईअं हुकुम हलाईंदो जीअं कंहिं नौकर ते हुकुम हलाए ये मंज़र असां ॾिठा आहिनि तव्हां शायदि न ॾिठा हुजनि असां ॾिठा मुंहिंजे अखियुनि जे आॾो पुराणो पीउ दरवाज़े ते बीठो छो थो चए छो बीठो आहे हल अंदर हल अल्लाह छा थी अज़ीज़ो यादि रखिजो काइनात जे तख़्ते ते तोखे ख़िदमत करण वारा मिलंदा नौकर मिलंदा चापलूस मिलंदा नौकरी कंदो पैसे जे लालच ते के डेली वेज ते के हफ्ते जे आसरे के महीने जे पगार जे आसरे 8 कलाक ड्यूटी बाकी छुट्टी 12 कलाक ड्यूटी 12 कलाक छुट्टी के 6 महीने अन्न जे आसरे खिदमत कंदा वल्लाह दुनिया जे तख़्ते ते अबू ऐं अम्मा उहा हस्ती जंहिंजी 1 रुपयो बि पगार मुक़रर कान्हे ॿार हुई ड्यूटी अल्लाह असांजी सूरत छा आहे कॾहिं ईअं थियो आहे तवजो कयो जीजल अमड़ सारो ॾींहुं ख़िदमत में गुज़ारियो थाव बि अमड़ खे मलणा खटो भी अंदर बाहर अमड़ के करणियो बिस्तरा भी अमड़ के ठाहिणा लटा भी अमड़ के धोइणा मानी भी अमड़ के पचाइणी भाजी भी अमड़ के रधणी थाम भी अमड़ के सहणा इस्त्री भी अमड़ के करणी आहे वल्लाह बुहारी भी अमड़ के ॼणी आहे सारो ॾींहुं कम करे अॼु थकावट महसूस थी वाह जी अॼु निंड कबी राति जो सुजागी कोन्हे थियणो निंड करणी आहे वाह जी जा अम्मा
सारे ॾींहं जा थक खणी अमड़ जरा बिस्तरे ते आई आहे। अख सां लॻी बच्चो पलो में सुतो पियो आहे। आवाज़ की उहा उहा जो आवाज़ की वाह जीजल अम्मा लोक सुतो पियो आहे। इन अमड़ जी निंड फिटी पई आहे। लबैक लबैक करे खड़ा कॾहिं ईअं थियो आहे साईं उस्ताद साईं 8 मई 8 ॾींहं अमड़ ख़िदमत कई 2 ॾींहं वरी पाड़े वारनि खे चयो तव्हां बि जाॻो साली उहा इहा राति तका यादि करे ॿुधा जे अमड़ तोखे अकेलो छॾे ॿी जाइ ते गुज़ारी हुजे वल्ला हिन जीजल अमड़ पंहिंजे घर अबे जे घर में शहजादीअ जा लक़ब माणिया कम करे त बि मर्ज़ी न करे त बि मर्ज़ी सुणा इन अमड़ तो बच्चे जे करे पंहिंजे शहजादीअ जो लक़ब लागे नौकरानी क़बूल अल्लाह अल्लाह नौजवानो वो वक्त तो याद कर अल्लाह पर वक्त याद कर या जीजल अमड़ हुंदी आ मासूम पेरन में अमड़ जुती पाराईंदी आ। अल्लाहु अकबर मां नंढो हा तकरीबन 7 साल का मूंखे मंज़र यादि आ। असांजी नानाणो घर आहे सिद्धे बाग में ॻोठ आहे असांजो हूंदो चन्याणी में साईं मौलाना फज़लमान साहब साईं असांखे पढ़ायो आहे उस्ताद साहब असांजो अमड़ जुती वधी मुंहिंजे लाइ मां 7 सालनि जो आहियां 6 सालनि जो मुंहिंजी जुती वठी आई मूंखे उहो मंज़र अॼु ताईं यादि आहे त कारे रंग जी जुती हुई उहो डिज़ाइन बि मूंखे यादि आहे जीजल अमड़ कीअं अचे पेरनि जी आॾो रखी पेरनि में रखी अल्लाह नौजवानो यादि रखिजो अफ़सोस सदा अफ़सोस अफ़सोस सदा अफ़सोस 7 बच्चन के अमड़ बराबर जो मोहब्बतूं ॾेई करे परनि हेठां कूड़े हेठां विहारे वॾो कयो अफ़सोस अॼु 7 बच्चा अकेली अमड़ जी पालना नथा करे सघनि थेला के तू वनी पालीस अल्लाह अल्लाह तवज्जो कर नौजवान अमड़ जे खिदमत में हाजिर थियो अर्ज़ की अम्मा जी जा सारी जिंदगी तो खिदमत कया अज जे तू चवंदी थी कंदस अमड़ जो बच्चा परे जा बंद इन ड्राड़ न अम्मा आज़माए रिस जी पुट कमकार कोई कोन थी चवे ही बिस्तरो वा इन बिस्तरे ते हिकड़ी रात आराम तोखे करणो आ मां ये को वडी गाल बिस्तरे ते नौजवान सुतो हिकड़े पासे दा पलो बदराई आधी रात जो अमड़ थी हिकड़े पासे दा नौजवान सुतो पियो आ खी पानी जो गिलास खणी बी पासे ना हारे छने नौजवान जे जो पासो बदलायो थोड़ी थदकार महसूस थी बुल ॾई खट दी वने ते खट ते वणी सुतो बुल ही कोड़ी की कर दे सुबह जो अमड़ उथी ॾिसे त आहे कोन छोकरो लाइ काढे की थोड़ो खट दे जी पुट छो थी वे अम्मा खबर ना है त के पानी हारियो थदकार महसूस थी अम्मा के बच्चा हिकड़ी रात चई मैं को न मजई दिल छले कोन सके हिकड़ी रात सुमी कोन सके बच्चा मां जीजल अमड़ तो साइन बिस्तरे ते हिक रात न ब रातियों न 3 रातियों न पूरा 3 साल गंदे पानी में सुती मां तो के काले छरी काले वाह कॾहिं कॾहिं ईअं थींदो त अमड़ बीमार थींदी आहे अबो बीमार थींदो आहे पोइ छोकिरनि जो विढ़ण पाण में खणी वञीसि न कुराड़ीअ खे इस्पताल तूं छो थो खणी वञीसि तुंहिंजी माउ कान्हे अल्लाह अल्लाह छा थी यार तूं त को हिकिड़ो ॾींहुं त ॿुधाए अमड़ तोखे छॾे करे बीमार पियो हुजे अमड़ तोखे छॾियो हुजे असांजो दोस्त आहे इंजीनियर अब्दुल वहाब सातो उन्हें ॿुधायो त गुरबत हूंदी ही मिस्किन हुयासीं वॾो इंजीनियर आहे कि असांजी अमड़ फ़क़ीराणी हूंदी ग़रीब हूंदा हुआसीं बीमार पवंदा हुआसीं पैसो रुपयो कोन हूंदो पोइ असांखे खणी हलंदी हाणे डॉक्टर पैसा वठंदा न पोइ असांखे आथत ॾियण जे लाइ वाटर मां पाणी भरे उहो असांखे चाहियो
दी भला मन हिता चपाती मन हिता चपाती अल्लाह अजीजो अब्बे अम्मा जो एहसान सरो भी न लाए सके मोहब्बत अजीब अब्बे अम्मा जी मोहब्बत अजीब तवज्जो करे मुबशिर नंढे जो नालो अमड़ बेवा मुबशिर यतीम स्कूल तो वञे पियो स्कूल मां मोटी अमड़ के जी अम्मा मुंहिंजा जेके साथी हिल उहे चवंदा त तुंहिंजी माउ काणी अब मूंखे ताना था ॾियनि त तुंहिंजी माउ काणी अमड़ चुप थी वञे नौजवान जी उम्र 15 साल थी अमड़ के जी अम्मा तू काणी आ मां तोसां रहण कोन थो बर्दाश्त करे सघां अमड़ जो मुबशिर बच्चा मेहरबानी कर मूंखे सहारो तुंहिंजो ई आ अब्बो तुंहिंजो वफ़ात करे वियो तुंहिंजे आसरे पई जियां मुझी खुशी भी तू मुझा गम भी तू जमा हाणे मुझो आसरो न कर तू कहानिया मुके मानो चवंदा कहानी तुझी मां यो तानू बर्दाश्त मां कोन तो करे सका नौजवान जोर पुरानी अमर के छड़े करे हलियो वयो जोर पुरानी अमर के छड़े करे हलियो वयो अल्लाहु अकबर उते के जाए ते वनी पढ़ी पढ़ी तालीम पिराए बड़ो ऑफिसर थियो शादी कई अमर के खबर पई त मुबशिर फलाणे शहर में रहे पियो फलाणे इलाके में पियो रहे अमर पुछा कराईंदी कराईंदी मुबशिर जे अचे दरवाजे ते पहुती आ दरवाजो करताई अल्लाहु अकबर अंदर हिकड़ो 5 साल जो बालो निकतो जिए जो कुराड़ी ते नजर पई अंदर वनी करे पांजे पुट के पांजे पी के जी मुबशिर के जी बाबा साईं बार हिकड़ी कहानी माई आई मुबशिर निकतो कावड़ में अची करे अमड़ के तो चवे ओ मनहूस रन ओ काई कमीनी तुमके हिते भी कोन छजो ख्वार कदिए चा अमड़ जो बच्चा मुबशिर रहण कान आई हां बच्चा सिक जी सतायल हां दीदार कणया दीदार बच्चा पियो न भला पांजे बचड़ा जो दीदार करा मुबशिर कावड़ में अची करे धड़ाम से दरवाजो बंद करे मुबशिर वींदो रहियो अमड़ इंतजार कंदी कंदी सागाई रंग सागाई पेर वटी घर पहुती खतरो लिखई पाड़े वारन के ॾिनई पाड़े वारो जड़ मां मरी वञा मुझी तदफीन करे ही खत मुझे बचड़े मुबशिर ते पहुंचाए जो अल्लाहु अकबर अमड़ वफात करे वही खतरो खणी जरा मुबशिर ते पहुंचायो खत के खोले जरा मुबशिर पढ़े अजीब गाल लिखल हुई जी मुबशिर बच्चा काणी काल हुयस हुस्न जी मलका हुयस बच्चा पींघे दे लुडी पयो गिरी पई अख में काशे लगाई अख तुझी निकरी पई डोरी छातीअ सां लगाई मां अस्पताल पहुंचायो अस्पताल में डॉक्टरन जो अमड़ अख खत्म थी वई आ इजाजत दे त अख कढी छॾियो या पत्थर वारी अख लगायो मां पे चयो डॉक्टर साहब मुबशिर जी अमड़ जिंदा हुजे मुबशिर काणो हुजे ये मु अमड़ का कोन थींदो डॉक्टर साहब मेहरबानी कर मुझी अख कढ़ी करे मुझे मुबशिर जे अख में फिट कर त मुबशिर सही हुजे मुबशिर जी अख मुबशिर जी मां काणी सही पर मुबशिर काणो न हुजे मुबशिर बच्चा जेकर काणा सा थी त तुझे सदके काणा भी तुझे करे फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा
फरमाई रब करीम फैसलो करे छॾियो आहे हिन ॻाल्हि जो इबादत सिर्फ़ अकेले अल्लाह जी व बिल वालिदैन ihsana ऐं अबे अम्मा सां सुहिणो सलूक हलियो अबे अम्मा सां सुहिणो सलूक हलियो असां वटि छाहे राज सां ख़ुशि गुल फ़क़ीर जे लाइ कान्हे ॿार वेठो टाकड़ा ॾींदी पर पीउ जे मां ते नज़र पई हुजे ॻाल्हाइण ॿोलाइण केतिरा ई चवंदा बाबे खां मां कोन ॻाल्हाईंदो आहे हेॾो खीर बाबे खां कोन ॻाल्हाईंदो वॾी ॻाल्हि आहे बाबे खां मां धार अल्लाह उन महिल थी हाणे धार जंहिं महिल तो में पर कोन अल्लाह फरमाई इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा फरमाई जॾहिं पोड़ बके पहुचनि या इन्हनि ॿिन्ही मां को बि हिकिड़ो पोड़ बके पहुचे पोइ हिननि खे उफ़ बि न चइजांइ झड़क बि न ॾिजांइ तवजो कयो उफ़ बि न चइजांइ झड़क बि न ॾिजांइ छा मतिलबु अबे अम्मा जे आॾो तोखे का ॻाल्हि सम्झ में न अचे त हीअं बि न कजांइ ॿुधी छा थो चए किताब बि अजीब ॻाल्हि पढ़ी पुराणो वेठो खट ते पुट वेठो कुर्सीअ ते साम्हूं भित ते कां वेठो पुट इहो छा आहे बाबा कांव आहे पुट बच्चा इहो छा आहे कांव आहे कांव वरी चई पुट इहो छा आहे ॿुधी कोन सम्झी कोन चवे थो कांव आहे चरिया कांव ये तेज न फलाने साल की डायरी खणी जी इन जाइ ते कां हुयो हिन जाइ ते मां वेठो तू मुझे झोलड़ीअ में ही तो हिकु दफ़ो न ॿ दफ़ो न टे दफ़ा न 60 दफ़ा तो मूंखां पुछो त बाबा ही चाहे मां चयो त बच्चा कांव पहिरें दफ़े सां जेको लहजो हुयो आख़िरी दफ़े में मुंहिंजो साॻियो लहजो पर को ॿ दफ़ा तोखां टे दफ़ा पुछो त आपे कान थी अर्जुन जो आपे कान फरमाए रिज़ा रब्बी बिरिज़ल वालिदैन गज़ब रब्बी बिगज़बिल वालिदैन अल्लाह जो रज़ामत अब्बे मां जी रज़ामत में अल्लाह जो नाराज़ अब्बे मां जी नाराज़गी में आखिरी ॻाल्हि हज़रत अवैस करनी ॿुधो त उन खे विलायत कीअं मिली ख़बर अथव हज़रत अवैस करनी महबूब जो आशिक घरां निकितो अम्मड़ खां इजाज़त वरितई अम्मा इजाज़त ॾे त महबूब जी मदीने मुनव्वर में ज़ियारत करे अचां अम्मड़ जो बच्चा मां कुराड़ी मुंहिंजी ख़िदमत जो तूं ई कंदो आहे जेकर तूं ईंदे त के ख़िदमत कंदो बच्चा इजाज़त अथई पर सिर्फ़ 3 ॾींहंनि जी हज़रत अवैस करनी जॾहिं मदीने मुनव्वर में पहुतो ख़बर पई त महबूब करीम मौजूद कोन्हनि 3 ॾींहं इंतज़ार कयईं हज़रत अवैस करनी अखियुनि मां ॻोढ़ा वापस तो मोटे मदीने मुनव्वर के अर्ज़ की मदीने वारो मुझे महबूब के सलाम चइजो महबूब के अर्ज़ कयो महबूब ज़ियारत त ॾाढी सिकत ॾाढी खणी आयासीं आका लेकिन अम्मड़ जी ख़िदमत करणी आहे अम्मड़ सिर्फ़ 3 ॾींहं जी इजाज़त ॾिनी आहे आका मोटा पिया वञूं अल्लाहु अकबर जॾहिं महबूब करीम मदीने मुनव्वर में आया सहाबा के महबूब अवैस नाले जवान आयो मोटी हलियो वियो कि अम्मड़ जी ख़िदमत करणी आहे महबूब जो मुबारक चेहरे के ज़ियारत के कुर्बान करे अम्मड़ जी ख़िदमत जे लाइ पोइते मोटी वियो आका इनामदार जे अखियुनि मां लुक अची विया उमर साईं आॾो बीठो आहे फरमाए उमर जी मुंहिंजा महबूब उमर औरते आहे मुबारक कुर्तो मुबारक लाहे करे फरमाए उमर हिन कुर्ते खे अमानत करे क़ाबू कजांइ उमर तुंहिंजे तोरे हुकूमत में कर्न फतह थींदो अवैस नाले जवान तोसां मिलंदो उमर ही मुंहिंजो कुर्तो अवैस खे पाराइजांइ अवैस खे पाराइजांइ अवैस खे चइजांइ अवैस हथां खणी दुआ घुर उमर पंहिंजे लाइ बि दुआ घुराइजांइसि उमर मुंहिंजे लाइ बि दुआ घुराइजांइसि उमर मुंहिंजे गुनाहगार उम्मत जे बख़्श जे लाइ बि दुआ घुराइजांइसि उमर साईं हैरान ओ मुंहिंजा महबूब आख़िर अवैस खे एतिरो शान काथां मिलियो आका इनामदार फरमायो उमर अवैस पंहिंजे माउ जी एतिरी त ख़िदमत कई आहे एतिरी त ख़िदमत कई आहे हाणे अवैस जा हथ खणंदा हथ खणण जी देर थींदी दुआ जे क़बूलियत में देर कान्हे अॼु वधे थो हुन जा दर्जा अची वियो हज़रत साईं मेर वारा फरमाईंदा हज़रत साईं मेर वारा वॾा फरमाईंदा त अल्लाह साईं हर घर में कलंदर रखी छॾियो माण्हू वटि कलंदर जा दर्जा अची विया अल्लाह कलंदर घर में वेठो आहे
अरे छा चलो बाबो मानो तो हुक्को छके हाने इन जी कड़ी दुआ कबूल बाबो तो बीड़ी छके इन दुआ कड़ी कबूल अम्मा नमाज नहीं करनी पड़े नहीं दुआ कड़ी कबूल अरे चरिया दरवेश सोच मुखा ना दुआ घुराइंदे बाबा सखणी दुआ पे बराबर सखणी दुआ ना करो सखणी दुआ अल्लाह अरे सोना अबो अम्मा तो तुझे खुशी जे एक लम्हे लम्हे जरा तरसंदा केडी वाला वो वक्त ईदा जो असा जो बच्चो के जाए ते ईदो केन के बोस अर्ज चार वो खिदमत कर दुआ तो अल्लाह अजीजो आखिरी गाल करे तक खत्म था दिल्ली के अंदर दुकार पयो भूखा बेमानू पे मरण लगा साओ सल्लो कोन इंसान चा पर जानवर भी भूखा ते पा अल्लाह अकबर सजी इलाके जे बुजुर्गन पाण में मीटिंग कई सबनी के एक जाए ते इकट्ठे करे सुबह का वठी शाम ताईं दुआऊं घुरण शुरू कयो बोला बरसात वसाए अल्लाह बरसात वसाए रोई रोई पे दुआऊं घुरो ट्रिपरी जो टेमा समुंडो जवान पे तो अचे उठ जी महार कुल्ले ते उठ ते को सार बियो भी जरा हिन मजमे के ॾिठई रोंदो नौजवान उठ के परियां बिहारे मजमे ॾे आयो ॿियो ख़बर छो था रो छा थियो मींहुं कोन थो वसे सुबह का वठी शाम ते वेठा दुआ घुरो अल्लाह जी रहम अचे दुआ मींहुं वसे नौजवान छा थो चवे बस मींहुं नथो वसे हीअं वसो नौजवान तो चले अभी 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 बरसेगा ये बता हैरान को जादू जी लठ तक मंत्र पढ़ो छा पढ़ो नहीं नौजवान पोइते मोटियो उठड़े के विहारी उन उठते नौजवान जी झूर पुराड़ी अमर बैठी अमर जे रह के पकड़े करे आसमान ने हथा खड़ी अर्ज के मौलाए करीम मौला लेकिन ते नाज पौने को अल्लाह लगी ताजुद लगी जिक्र अस्कार मौला मुझी पाक दामन अमर जो रो अल्लाह न्यारी जो रो अमर जी रो मौला जिस ताईं मींहुं न वसाईंदे मौला हिन रही मां हथड़ा कोन कढंदुसि किताब में लिखियईं जेस ताईं नौजवान जा हथड़ा मौजूद हुया सारे हिंदुस्तान में बरसात जो वसकारो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दिल चवे पई अञा बयान कयो पर होॾां बि फोन जी वठो वठा लॻी पई आखिर दावाना